कंवल पाड़ो पातार में भौर भिरे आकाश, बिनी संदी गालड़ी राधे कांदी रास, ते इश्क के शाबाश जे मोहब्बती मेड़ा। दोस्तों, कराल पब्लिकेशन टने मोहम्मद खान जे तरफा सिंधियत भी संघर्ष टने मोहम्मद खान जे सहकार सां सिंधी बोली जे इंतहाई खूबसूरत लिखारी साईं डॉक्टर कादर बख्श मंगसी जे मरतब कयल किताब अहमद फ़कीर मस्तान जो कलाम जी मुहवरती तकरीब में असां सब दोस्त गॾु थिया आहियूं। अॼोकी इन मुहवरती तकरीब की शुरुआत शाह लतीफ़ जे खूबसूरत कलाम सां करे रहिया आहियूं। गुज़ारिश कंदसि मोहतरम जान मोहम्मद लिगारी के पाण अचनि शाह लतीफ़ जी वाई गाइनि। असां पंहिंजे प्रोग्राम की बाक़ायदा शुरुआत शाह लतीफ़ जे कलाम सां करे रहिया आहियूं। मोहतरम जान मोहम्मद लिगारी। तूं आई त वञोड़ी वञोला मुंहिंजो त लेख लकन सां। तूं आई त वञोड़ी वञोला मुंहिंजो त पेच पुनल सां। भलो मियां उठ त आर्य जाम जाला, भलो मियां उठ त आर्य जाम जाला, ढाघन डाण दियोड़ी दियोला मुंहिंजो त पेच पुनल सां। सतियूं आई त वञोड़ी वञोला मुंहिंजो त लेख लकन सां। भलो मियां केॾो शरब भोर जोला, भलो मियां केॾो शरब भोर जोला, भेड़ मिस्किन जी मञोड़ी मञोला मुंहिंजो त पेच पुनल सां। भेड़ मिस्किन जी मञोड़ी मञोला मुंहिंजो त पेच पुनल सां। सतियूं आई त वञोड़ी वञोला मुंहिंजो त लेख लकन सां। अलो मियां अदियूं शाह लतीफ़ चहला, भलो मियां लालू लाल लतीफ़ चहला, अंदर अवाल उञोड़ी उञोला मुंहिंजो त लेख लकन सां। सतियूं आई त वञोड़ी वञोला मुंहिंजो त पेच पुनल सां। सतियूं आई त वञोड़ी वञोला मुंहिंजो त लेख लकन सां।